मोहतरम दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां मुजाहिद महड़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल महड़ मुजाहिद। मां मुजाहिद महड़ साईं मोहम्मद हनीफ़ साहब गाड़ी ड्राइविंग करे रहियो आहे ऐं भाऊ अयाज़ महर साहब साईं थोरो हिकिड़ो मिंट अयाज़ साहब हिकिड़ो मिंट साईं हनीफ़ साहब ड्राइविंग करे रहिया आहियो। भाऊ अब्दुल ख़ालिक साहब असां हैदराबाद खां गॾु आया आहियूं। भाऊ अयाज़ जेको आहे सो ताज़ो ईरान मां चकर ॾेई उतां थी आयो आहे ऐं ॾाढो सफ़र जूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं पियो ॿुधाए ऐं सफ़र में तव्हां दोस्तनि खे शरीक थियण जे लाइ असां चयो त वीडियो भरियूं जीअं दोस्त असांजा जेके आहिनि चैनल वारा उहे बि ॾिसनि। असां हींअर मटियारी पहुता आहियूं, मटियारीअ खां क्रॉस कयो आहे, वञूं पिया अॻिते। मौसम ज़बरदस्त लॻी पई आहे, झुड़ियाली आलीशान मौसम लॻी पई आहे ऐं केॾा प्यारा नज़ारा आहिनि असांजे सुहारी सिंध जा। इहे आहिनि असांजा दोस्त साईं मोहम्मद हनीफ़ साहब, अदो अयाज़ महर साहब, मोहम्मद बख्श लाइब्रेरी सकरन ऐं भाऊ अब्दुल ख़ालिक राहू साहब। अदा थोरो खिल त सही। असां चयो त दोस्तनि खे कुझु ॾेखारींदा हलूं, कुझु सफ़र कंदा हलूं। सफ़र बि कटिबो ऐं दोस्तनि खे बि ख़बर पवंदी त असांजी अॼु किथे आहियूं, कीअं आहियूं। दुआ आहे त अल्लाह साईं अव्हां खे बि ख़ुशि रखंदो। ऐं हीअ आहे केला आहिनि, ऐं इहो तव्हांजे चैनल जे अथसि जेको आहे सो उन हिसाब सां मां इहो संगत खे तव्हांजे सब्सक्राइब खे इहो चवंदुसि त प्यारी सिंध आहे पंहिंजी घुमो हिकिड़ो बार ॾिसो पंहिंजी सिंध खे। पंहिंजी सिंध असां मां हींअर अॼु ई वापसि थियो आहियां ईरान इराक खां ज़ियारतूं करे, पर पंहिंजी सिंध जहिड़ो किथे ई न आहे। पंहिंजी सिंध ॿी शइ आहे, पंहिंजी सिंध सरसब्ज़ आहे। हर शइ पाण वटि पंहिंजी बेमिसाल बेहद प्यारी थिए थी ऐं सिंध सुहारी आहे। इन खां वधीक सुहिणो ॿियो केरु बि कोन्हे, किथे बि कोन्हे को। मुंहिंजो 22 ॾींहंनि जो सफ़र हो जेको अॼु पूरो थियो। ईद बि मां उते करे आयुसि, पर सिंध खे ॾाढो यादि कयमि। वरी अची हिते हुते बि वॾो सुकून हुयो, पर सिंध आहे। पंहिंजी सिंध खे घुमो निकिरो, पंहिंजा माग ॾिसो ऐं महीने में न त 15 ॾींहं न त महीने में हिकिड़ो चकर थोरो ॿाहिरि निकिरो ऐं पंहिंजी सिंध खे थोरो उजागर कयो ऐं पंहिंजी सिंध खे ॾेखारियो। अॼुकल्ह जेके मेन पंहिंजा हथियार आहिनि सोशल मीडिया जे ज़रिए, यूट्यूब आहे, ट्विटर आहे या फेसबुक आहे, उन ते पंहिंजी सिंध जेको आहे सो उनखे पंहिंजी सिंध खे उजागर कयो ऐं उन जो शयूं ॾेखारियो। केॾी सरसब्ज़ आहे पंहिंजी सिंध ऐं केॾी प्यारी आहे। इहो ई मुंहिंजो पैगाम। महिरबानी। ही हुयो असांजो दोस्त अयाज़ महर साहब जेको ताज़ो हींअर ईरान सफ़र तां आयो आहे। अधे जो चवणु आहे त उते बि रोड रस्ता ॾाढा भला आहिनि, हर शइ आहे, पर जहिड़ो सुकून सिंध जे अंदरि आहे, जेके शयूं सिंध जे अंदरि आहिनि उहे उते न आहिनि। जीअं मिसाल पाणी थी वियो, नहरी जी निज़ाम थी वियो, या ॿियूं शयूं जेकियूं आहिनि उन्हनि जो उते उहो एतिरो माना निज़ाम न आहे। बाक़ी पैसे जे लिहाज़ खां त हू वधीक आहिनि, असांजे सिके खां बि उन्हनि जो सिको वधीक आहे, हर ॻाल्हि आहे। पर पोइ बि पंहिंजो वतन जेको आहे सो पंहिंजो वतन आहे, जंहिंजे लाइ उस्ताद बुख़ारी चयो आहे त झंग जर में रोशनियूं उभरी पवनि, झंग जर में रोशनियूं उभरी पवनि, बरपटनि में ज़िंदगियूं उसरी पवनि, जे रेई जग में माण जन जन्नतूं, सिंध जे ॻोठ तुंहिंजा सुधरी पवनि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।